In the Declaration's pages, we write in new order for the ages, where out of many we are one, bright as a sun and bold as an eagle, a nation of all people, by all people, for all people. अमांडा गोरमैन अमरीकी तारीख़ जी सब खां नंढी उम्र वारी उहा शाइरा आहे जंहिं नए अमरीकी सदर जो बाइडन जी हलफ बरदारी वारी तकरीब में अहिड़ी त शाहकार नज़म पढ़ी ॿुधाई जो अमरीकी अवाम सूधो दुनिया दंग रहिजी वई. When day comes, we ask ourselves, where can we find light in this never-ending shade? The loss we carry, a sea we must wade. We've braved the belly of the beast. We've learned that quiet isn't always peace, and the norms and notions of what just isn't always just is. Every corner called our country, our people diverse and beautiful, will emerge battered and beautiful. When day comes, we step out of the shade, aflame and unafraid. The new dawn blooms as we free it. For there is always light, if only we're brave enough to see it, if only we're brave enough to be it. नौजवान शाइरा अमांडा द हिल वी क्लाइंब यानी उहो पहाड़ जंहिं ते असां चढ़ंदा आहियूं जे मौज़ू सां नज़म पढ़ी जेका न रुगो तकरीब में शरीक शख्सियतुनि ॿुधी पर सॼी दुनिया में लाइव बि ॾेखारी वई. 5 मिंटनि वारी शाहकार नज़म में कैपिटल हिल ते ट्रंप जे हामियुनि जी चढ़ाई वारे वाक़िए जो बि ज़िक्र कयो वियो. अमांडा पंहिंजी नज़म में चयो त असां अहिड़ी बि ताक़त ॾिठी आहे जेका गॾु रहण बदिरां क़ौम खे विरहाए छॾींदी ऐं जमहूरियत खे मुअत्तिल करे तबाह करे छॾींदी. उहा कोशिश वक़्ती तौर ते कामयाब थी वई पर जमहूरियत खे कॾहिं बि मुकमल तौर शिकस्त नथी ॾेई सघिजे. That is the promised Glade, the hill we climb if only we dare it, because being American is more than a pride we inherit. It's the past we step into and how we repair it. We've seen a force that would shatter our nation rather than share it, would destroy our country if it meant delaying democracy. अमांडा गोरमैन पंहिंजे नंढपिण जी हालतुनि ऐं वॾड़नि जी हालत ज़ार जो बि ज़िक्र कयो. हुन पंहिंजी कहाणी हिन रीति बयानु कई त कारे रंग जी हिकु सनी छोकिरी जंहिंजा अब्बा ॾाढा ग़ुलाम हुआ ऐं उनखे हेकली माउ ई पालियो हो. हिकु अहिड़ी छोकिरी जेका सदर थियण जो ख्वाब ॾिसी सघे थी अॼु हिकु ॿिए सदर लाइ नज़म पढ़ी रही आहे. We're a skinny black girl descended from slaves and raised by a single mother can dream of becoming president, only to find herself reciting for one. अमांडा जी नज़म न रुगो दुनिया खे झंझोड़े छॾियो पर संदसि अखियुनि में अमरीकी सदर थियण वारो ख्वाब अमरीका जे नौजवान नस्ल लाइ उत्साह बणिजी वियो. पीले रंग जे लिबास सां नज़म पढ़ंदड़ अमांडा खे अमरीका जी पहिरीं नेशनल नौजवान पोएट लारियट करार ॾिनो वियो. कंहिं चयो अमांडा जी नज़म लिखियल त कंहिं ख़ासि मौक़े लाइ हुई पर उहा ज़मान ऐं मकान जी क़ैद खां मथां ई थी ज़िंदह रहंदी. अमांडा गवर्नमेंट खां अॻु रॉबर्ट फ्रोस्ट ऐं माया एंजलो नौजवान पोएट लारियट तौरु मशहूरु हुआ. अमांडा गवर्नमेंट जी नज़म सोशल मीडिया ते ज़बरदस्त बहस छेड़े छॾिया ऐं हर पासे संदसि नज़म जी साराह कई पई वञे. अमेरिका जी मशहूर अदाकारा ऐं ब्रॉडकास्टर ओपरा विनफ्रे ट्विटर ते लिखियो त मूं अॼु ताईं कंहिं नौजवान छोकिरी जे उभरण ते एतिरो फ़ख्रु महसूस न कयो आहे जेतिरो अमांडा ते थिए थो. अमेरिका जी अॻूणी ख़ातून अवल मिशेल ओबामा बि अमांडा खे भरपूर दाद ॾिनो जॾहिं त अॻूणी सदारती उम्मीदवार हिलेरी क्लिंटन ट्विटर ते चयो त अमांडा 2036 में सदारती चूंड विढ़ण जो वाइदो कयो आहे ऐं आऊं बि उन जी मुंतज़िर आहियां. 1998 ईस्वी में लॉस एंजलिस में अखि खोलींदड़ अमांडा नंढपिण में सही नमूने ॻाल्हाए बि न सघंदी हुई. अमांडा हिकु दफ़े चयो त उन कमज़ोरी ई मूंखे फ़नकार बणायो जेका अॼु आऊं आहियां. अमांडा 16 सालनि जी उमिरि में लॉस एंजलिस जी पोएट लारियट थी जॾहिं त 3 सालनि खां पोइ जॾहिं हूअ हार्वर्ड यूनिवर्सिटी में मुआशियात जी तालीम हासिल करे रही हुई त क़ौमी पोएट लारियट बणिजी वई.